दोस्तों उम्मीद है तव्हां सब ठीक ठाक ऐं सब खैरियत सां हूंदा। अॼु तव्हांजे लाइ मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे बरखा में ॿारहों। एल्बम सुठो आहे, बहितरीन आहे, सुरीलो एल्बम आहे। एल्बम 2008 जो रिलीज़ आहे। एल्बम में शायरी तमामु बहितरीन आहे ऐं एल्बम में गीत भी सुठा आहिनि। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त ही वीडियो जेको आउं ठाहियां पियो, इन जो मक़सदु ईअं आहे त तव्हांखे हिन एल्बम में जेके गीत आहिनि उहे सभु ॿुधाया वेंदा ऐं कहिड़े हिन एल्बम में मतिलबु कहिड़ी ख़ासियत आहे ऐं हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत सुठा आहिनि ऐं एल्बम कहिड़े साल में आयो आहे। ठीकु आहे दोस्तों, वीडियो खे स्टार्ट कयो आहे। दोस्तनि जा कुझु कमेंट्स ॾिसूं आहिनि त उहे शामिलु कयूं, उन खां बाद गीतनि जे बारे में अव्हांखे ॿुधायूं था। पहिरियों कमेंट्स असद अली ख़ासकेली साहब कयो, वॾी महिरबानी। इन तस्वीर जी बि महिरबानी कई आहे, वॾी महिरबानी अदा। ऐं हेॾां हिकिड़ो दोस्त आहे इंडिया जो, उन कमेंट्स कयो आहे त हैदर हिंद जो एल्बम 59। अदा कोशिशि कंदासीं। दोस्तों एल्बम जो टाइटल जेको लिखियलु आहे त दिलि जो तोहफ़ो, ऐं मास्टर मंज़ूर जा तमामु अहिड़ा गीत हूंदा जेके रोआरे बि छॾींदा हुआ। अहिड़ी शाइरी ऐं उन शाइरी में जेको दर्द भरियो आवाज़ मास्टर मंज़ूर जो त बहितरीन ऐं माना दिलि खे सुकून ऐं कंहिंमहिल दिलि खे रोइण बि ईंदो हो के अहिड़ा गीत। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त शाइर ऐं फ़नकार इहे हिक ॿिए सां मतिलबु एतिरो कॉन्टेक्ट में हूंदा जो माना का सुठी शाइरी हूंदी त जल्द खणंदा हुआ। काफ़ी अहिड़ियूं शाइरियूं बि ईंदियूं हुयूं जिन्हनि खे मोटाए छॾींदा हुआ फ़नकार त ही बाबा शाइरी बेतुकी आहे, भली न आहे ऐं हिन में इलाही लफ़्ज़ ख़राबु आहिनि, सो इहा आउं न ॻाईंदुसि। इहा बि ख़ासियत हूंदी फ़नकारनि में। हाणे त वरी अहिड़ा फ़नकार अची विया आहिनि त जेका शाइरी आहे को दॻ वेंदी ॻाल्हि बि माना उहो ॻाइनि था। इहा बि कलाम आहे। अॼुकल्ह हले ईअं थो घणो, अॻे ईअं न हूंदो, हाणे ईअं थी वियो आहे। का कचहरी भोग मज़ाक बि उहो बि गीत आहे साईं, उहो बि गीत आहे। काफ़ी अहिड़ा गीत आहिनि, कंहिं गीत जो नालो नथो खणां त काफ़ी सम्झदार माण्हू वीडियो ॾिसंदा त उहे पाण सम्झी वेंदा त ॻाल्हि किथे थी हले। ठीकु आहे दोस्तों, काफ़ी ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि पर वीडियो हुजे त मुख़्तसिर ऐं बोर बि न थिए अॻे उहो ॾिसण वारो। हाणे हलूं था हिन जे गीतनि ॾे। हिन में गीत कहिड़ा आहिनि तव्हांखे ॿुधायूं। पहिरियों गीत आहे अब्बास मल्लाह साहब जो। गीत जा ॿोल लिखिया अथई ज़बरदस्त, दिलि तोहफ़े में ॾियां थो, ज़बरदस्त गीत आहे। ऐं पीरल सोलंकी जो गीत आहे, कीअं कयां काॾे वञां दिलरुबा, ज़बरदस्त गीत आहे इहो बि। नेमत चांडे साहब जो उन खां पोइ गीत आहे, मुंहिंजी सोच खां बि वधीक सुहिणो आहीं तूं। उन खां पोइ सिंध जो मशहूरु शाइर सागर शाह साहब जी शाइरी, हिकु माण्हू जे सिर जे ख़ातिर, ज़बरदस्त गीत आहे इहो बि। उन खां पोइ आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब जो गीत। गीत जा ॿोल आहिनि, ॾिठो तोखे त कयां बिस्मिल्ला। उन खां पोइ ग़ुलाम क़ादिर घायल साहब जी शाइरी, सिंध दरिया सुकल थो ॾिसां मां। इहा बि हिकु वॾी ॻाल्हि लिखी आहे हुन। ऐं उन खां पोइ आहे किफ़ायत लाड़क साहब जो गीत आहे, मूंखे ॾे इजाज़त पाण मारियां। इहो हिकु दर्द भरियो गीत आहे। उन खां पोइ बरकत साहब जी शाइरी आहे, कारो वॻो मूंखे ॾिसी, ज़बरदस्त पहिरियों नंबर गीत। उन खां पोइ आहे मुरीद साहब जो गीत आहे, जिते मिली आहे प्यारा उते बार बार वेंदा हूं। उन खां पोइ आख़िरी कलाम जेको आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब जो, अलाह कंदो न विछोड़ा छॾंदा। ऐं वीडियो कंप्लीट थी चुको दोस्तों। अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं पंहिंजो दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कंदा।